कोमल सां राब्तो थियो? किथे पहुती आहे? कोमल त राति उते ई रहंदी। छा राति उते रहंदी? चरी त नाहे थी? चवे पई त सुहिणी गॾु आहे ऐं चाकर खाने जी घर वारी सोरठ भी उते आहे। हूअ अकेली घर में नाहे जो तमां परेशान थिया आहियो साईं। राणी जवान छोकिरी आहे, दुश्मन जे दर ते आहे, खुटको त थींदो न। छा तव्हांखे पंहिंजी परवरिश जे मथां शक थो थिए? न साईं न, असांजी त परवरिश ई अहिड़ी नाहे थियल जो तूं शक करीं। वरी बि तूं कोमल सां हिकिड़ो चकर ॻाल्हाए ॾिस, हुनखे चओ त कीअं बि करे राति निकिरी अचे। ठीकु आहे साईं, वरी बि मां हुन सां ॻाल्हायां थी, पर तव्हां परेशान न थियो। ठीकु आहे, मां उतां अॻिते हलां थो। मूंखे फोन ते हाल वाल ॾिजांइ त कोमल अचे थी या न। बहरहाल कीअं बि करे हुन ते ज़ोर रखजांइ त हू राति निकिरी अचे। मां ॻाल्हायां थी कोमल सां, तव्हां परेशान न थियो एॾा। जेकॾहिं राति न बि आई न त तव्हांजी ऐं असांजी इज़त खे कोन लॼाईंदी। मूंखे हुन ते फ़खुर आहे, पर वरी बि न्याणी जो ॿार आहे। तूं इहा ॻाल्हि सम्झे छो कोन थी? वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पुटनि जे मथां माण्हू एतिरो अंधो एतवार था कनि, जॾहिं त न्याणियूं सुलझियल आहिनि, लिखियल पढ़ियल आहिनि, कोई बि हुननि खे न्याणी जे मथां एतवार छो नथो अचे? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।